हालात रखो इंशाल्लाह असां तव्हां सां गॾु आहियूं असां तव्हांखे न छॾियो आहे पूरी क्राइसिस में गॾु बीठा रहिया आहियूं पाणियुनि में मतिलबु बरसातियुनि में मीटिंगुनि में ऐं हिकिड़ो वॾो शिकारपुर लाइ जामिया प्लान असां ठाहियो आहे रिलीफ जो उहो बि इंशाल्लाह तव्हांखे ज़ाहिर थियणु शुरू थी वेंदो सामान अचणु शुरू थी वेंदो रिलीफ मिलणु शुरू थींदो कल्ह बि 40,000 माण्हुनि जी मानी जो बंदोबस्तु ज़िले में अॼु बि तक़रीबन 45-50,000 की मानी असां मतिलबु माण्हुनि खे जेके कैंपनि में आहिनि उन्हनि खे ॾियूं था पिया राशन बैग्स बि ॾींदासीं अॻिते हली करे पर कोठनि में ऐं उते उन्हनि खे यूनियन काउंसिल्स खे असां कल्ह जेका मीटिंग थी हुई उन में तय कयोसीं त यूनियन काउंसिल्स जेके आहिनि शहर में काउंसलर उन्हनि जे थ्रू पूरो निज़ाम असां हलाईंदासीं असां पाण हुनखे सुपरवाइज़ कंदासीं DC साहब हूंदो रेवेन्यू स्टाफ हूंदो हुन सां गॾिजी हर माण्हू खे असां पुॼण जी कोशिशि कंदासीं अला कंदो अला असांजी मदद कंदो हिन मसइले में असां निकिरी वेंदासीं काउंसलरनि खे असां मड पंप ॾियूं था पिया अॼु उहे बि इंशाल्लाह अॼु ताईं हुनखे मिली वेंदा मां काउंसलर सभु घुराइनि DC ऑफिसर्स खे मोकिलींदासीं उतां मड पंप खणनि पोइ पंहिंजे इलाइक़नि में आस्ते आस्ते पंहिंजी पाणी कढाइनि उहो बि असां बंदोबस्तु कयो आहे तरपालूं बि असांजूं अॼु शाम ताईं इंशाल्लाह उमेदु आहे असांजी पहुची वेंदी उहा बि असां थ्रू काउंसलर्स ऐं थ्रू मतिलबु डिप्टी कमिश्नर ऑफिस असां विराईंदासीं ताकी मतिलबु माण्हुनि खे छत मिली सघे घटि में घटि बारिश खां बचे शहरनि जे लाइ छा मिले जनरेट न मिले वठी आहे पैसा मां तव्हां इहो करे अचो हिते कयो पियो एमरजेंसी में पियो हुजे ख़ुदा न ख़ास्ता किथे ख़राबु थिए थो 50 जो मिले 100 जो 200 जो जेको मिले तव्हां वठी बाबा ने ॿुधो आहे सभिनी मां ॿुधी आहियां 1000 माण्हू सां गॾु असां घर पंहिंजो ॿुधी वियो हूंदो पाणी हूंदो चऊं त उन बंदोबस्त में बीठा जनरेटर जले तो 20 वारो 40 वारो बिजली जरी 50 40 20 सभी ॻाल्हि आहे सही आहे पाणी दरिया सीन ते ख़तमु थी वियो कल्ह राति ठीकु आहे पूरे सिद्दीक पाणी ते ख़तमु थी वियो काजी साहिबनि ते ख़तमु थियो गिटनि जा पाणी निकिरी आहे हाणे हे पाणी आहे ऐं अलिफ शाह ते पाणी आहे इहो पाणी आख़िर में थो निकिरे सही पाणी आहे इहो पाणी पींदो आहे ॿियो कोन निकिरंदो आहे हाणे मजबूरी आहे न मुंहिंजे बारिश ख़तमु थिए 15 जो थियो आहे